बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो अताउल अशर। दोस्तों मां तव्हांखे पंहिंजे चैनल ते भली का थो चवां। दोस्तों मां तव्हां लाइ हर रोज़ टेक्नोलॉजी हवाले सां का न का नई वीडियो खणींदो आहियां। अॼु बि मां हिकु तमामु अहम मालूमाती वीडियो खणी आयो आहियां। दोस्तों जॾहिं बि को नौकरियुनि जो इश्तिहार ईंदो आहे त बेरोज़गार अॻे ई परेशान हूंदा आहिनि ऐं इन वक़्तु महांगाई जो दौरु आहे। हू फोटो कापियूं वग़ैरह डॉक्यूमेंट्स कंदा आहिनि जेके तमामु घणियूं महांगियूं पवंदियूं आहिनि। अॼुकल्ह तक़रीबन 5 रुपया पर पेज जा फोटो कापी वरिता पिया वञनि। दोस्तों गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखंदे करे इन्हनि जो हिकु हल कढियो आहे। हाणे तव्हां घर वेठे ऑनलाइन अप्लाई करे सघो था कंहिं बि ईंदड़ सरकारी नौकरी लाइ। दोस्तों इन लाइ कीअं अप्लाई कजे, इन जो छा तरीक़ेकार आहे, सॼो तरीक़ेकार मालूम करण लाइ तव्हांजी मुकमल वीडियो ॾिसो ऐं हिन वीडियो में मां तव्हांखे लिंक बि ॾींदुमि। दोस्तों त पोइ अचो त पाण वीडियो शुरू कयूं था। वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां त जेकर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हेठां जेको ॻाढ़ो बटण आहे सब्सक्राइब जो ते क्लिक करियो ऐं हिन खां पोइ बेल आइकॉन ते क्लिक करियो त जीअं मुंहिंजो ईंदड़ हर मालूमाती वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुची सघे। दोस्तों पाण मोबाइल के अंदर वेब ब्राउज़र खोलींदासीं। वेब ब्राउज़र में ये वेबसाइट खोलींदासीं। वेबसाइट की जेका लिंक हूंदी मां तव्हांखे हिन वीडियो में ॾींदुसि। दोस्तों जॾहिं ही स्क्रीन तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, ये ओपन थी वेंदी। सब खां पहिरियां पाण साइन अप ते क्लिक कंदासीं। प्रोसेस हली रहियो आहे। जॾहिं साइन अप ते क्लिक कंदासीं त उन खां पोइ पाण साम्हूं हीअ एड्रेस अची, हीअ लिंक हिकु नई विंडो अची वेंदी। वरी बि हिन ते असां साइन अप ते क्लिक कंदासीं। दोस्तों जंहिंखां पोइ असांखे हिते अकाउंट ठाहिणो आहे। पहिरीं अकाउंट में ॾींदासीं सिलेक्ट अकाउंट टाइप ते रहियो आहे त कैंडिडेट साइन अप जो अकाउंट न पोइ असां पंहिंजो कार्ड नंबर लिखंदासीं। जंहिंखां पोइ असां पंहिंजे ईमेल एड्रेस ॾींदासीं। ईमेल एड्रेस ॾियण खां पोइ असां पंहिंजो पासवर्ड ॾींदासीं। पासवर्ड जे लाइ घटि में घटि 10 कैरेक्टरनि जो पासवर्ड हुजे। 10 कैरेक्टर जो पासवर्ड हुजे। इन खां पोइ दोस्तों असांखे साइन अप ते क्लिक करणी पवंदी। जीअं साइन अप ते क्लिक कंदासीं त ही प्रोसेस शुरू थी चुको आहे। न पोइ लिखी रहियो आहे साइन अप सक्सेसफुली, प्लीज़ चेक योर ईमेल एड्रेस। असां साइन अप थी विया आहियूं। हाणे असांखे पंहिंजी ईमेल एड्रेस चेक करणी हूंदी। दोस्तों हीअ तव्हां ॾिसो नेशनल जॉब वारनि जो असांजे मैसेज अची चुको आहे। एक्टिव माई अकाउंट, हिते जे मां क्लिक कंदुमि त न पोइ मुंहिंजो अकाउंट एक्टिव थी वेंदो। दोस्तों ही मैसेज आयो आहे त पिन कोड चेक करण लाइ पंहिंजी ईमेल एड्रेस चेक कयो। हाणे असां ईमेल एड्रेस खोलींदासीं। ईमेल एड्रेस में असांजे पिन कोड आयल हूंदो जेको असां पिन कोड खणी करे हिते एंटर कंदासीं। हीउ पिन कोड आहे। मां हीउ पिन कोड खणा पियो। हीउ तव्हां पिन कोड कॉपी करे ऐं मां हुते नई ईंदड़ वीडियो में पेस्ट कंदुसि ऐं पेस्ट करण खां पोइ मां अकाउंट खे एक्टिव कंदुसि। पिन कोड खणंदासीं। हुन खां पोइ एक्टिव माई अकाउंट नाउ ते क्लिक कंदासीं। न बोले सक्सेसफुली हैज़ बीन क्रिएटेड। हाणे वक़्तु मुंहिंजो अकाउंट जेको आहे सक्सेसफुली क्रिएट थी चुको आहे। हिन खां मां हिन ते लॉगिन कंदुसि। लॉगिन करण लाइ मूंखे पंहिंजो कार्ड नंबर ऐं पंहिंजी ईमेल एड्रेस ऐं पासवर्ड जो यादि हुअणु लाज़मी आहे। दोस्तों लॉगिन जेको आहे 10 मिंटनि ताईं थी सघे थो। 10 मिंटनि खां पोइ तव्हां लॉगिन नथा करे सघो हिकु दफ़ो खोलण सां। मतिलबु खोलींदव त 10 मिंटनि ताईं तव्हां लॉगिन करे सघो था। वरी न त असांखे विंडो नई सही ओपन करणी पवंदी। साइन इन सक्सेसफुली, प्लीज़ वेट। हिन वक़्तु मां साइन इन थी चुको आहियां पर थोरो इंतज़ारु करे पई हिकु नऊं पोर्टल खोलण लाइ। हिन वक़्तु इहे असांजे साम्हूं मुंहिंजो डैशबोर्ड आहे। डैशबोर्ड ते चए थो 40% प्रोफाइल जेको आहे कंप्लीट थी चुको आहे। CV मां अपलोड न कई आहे। मां हितां CV अपलोड करे सघां थो।
जीअं हिते क्लिक कंदुसि त हुन खां पोइ मां हिते पंहिंजी तस्वीर बि लॻाए सघां थो। कैंडिडेट हिते मां एडिट ते इंफॉर्मेशन ते क्लिक कंदुसि त मुंहिंजी इंफॉर्मेशन एडिट लाइ अची वई। हिते मुंहिंजो पंहिंजा नालो खणंदो, लास्ट नेम आहे, फादर नेम आहे, उन खां पोइ डेट ऑफ बर्थ आहे। हिते पहिरियां ई असांखे महीनो ॾियणो पवंदो, पोइ हिते तारीख़, पोइ साल, पोइ हिते जेंडर सिलेक्ट करणो पवंदो, उन खां पोइ नेशनैलिटी आहे, उन खां पोइ मटीरियल स्टेटस आहे, उन खां पोइ मोबाइल नंबर आहे। सेव एंड अपडेट, हितां मां पंहिंजो फ़ोटो बि अपलोड करे सघां थो। फ़ोटो अपलोड करण लाइ हिन महिल क्लिक कई आहे त मुंहिंजे साम्हूं विंडो खुली आई आहे त मां पंहिंजो फ़ोटो खणी करे ऐं अपलोड कंदुसि। दोस्तों मुंहिंजो फ़ोटो बि अपलोड थी वियो। हिन खां मां हाणे सेव एंड अपडेट ते क्लिक कंदुसि। सक्सेसफुली सेव्ड। हिन में मुंहिंजो अकाउंट जेको आहे पर्सनल इंफॉर्मेशन जेका आहे उहा अपडेट थी चुकी आहे। उन खां पोइ मुंहिंजी एड्रेस इंफॉर्मेशन जेका आहे उहा मूंखे हिते अपलोड करणी आहे। हिते कंट्री आहे, कंट्री असांजी पाकिस्तान, एड्रेस प्रोविंस हिते पुछी रहियो आहे त प्रोविंस तव्हांजो सूबो कहिड़ो आहे, त असां पंहिंजो सूबो ॾींदासीं। सूबे खां पोइ सिटी पुछी रहियो आहे, सिटी कहिड़ी आहे, असांजी सिटी फैज़गंज आहे त असां फैज़गंज था सिलेक्ट करण जी कोशिशि कंदासीं। हिते सिटी में हिते सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट पुॼे, असां पंहिंजी डिस्ट्रिक्ट खणंदासीं। खैरपुर में डिस्ट्रिक्ट आहे त असां हिते खैरपुर सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ सेव एंड अपडेट कंदासीं हिनखे। दोस्तों अपडेट सक्सेसफुली, इहो बि असांजी अपडेट थी वई। उन खां पोइ असां ईंदासीं एजुकेशनल इंफॉर्मेशन ते, त हिते प्लस जो निशान आहे, जंहिं ते प्लस निशान ते खुलंदासीं त असांजे साम्हूं खुली वेंदो। हिते डिग्री, तव्हां जेका डिग्री कई आहे पंहिंजी उहा डिग्री असां हिते एड कंदासीं। नेम ऑफ इंस्टीट्यूट अगरि से तव्हां किथां कई आहे, उन खां पोइ नेम ऑफ बोर्ड यूनिवर्सिटी, हिते यूनिवर्सिटी जो नेम ऐं या बोर्ड जो साॻियो ई नेम हूंदो। जेकॾहिं बोर्ड मां कई हूंदी से कंहिं मां मिसाल तौर ते असांजी डिग्री न हूंदी, हिते को असां मैट्रिक जे बारे में लिखंदासीं त पोइ असांखे हिते सभ खां पहिरियां हिते पंहिंजे स्कूल जो नालो लिखाईंदासीं ऐं हिते असां बोर्ड जो नालो लिखाईंदासीं। ऑब्टेन मार्क्स, असां मार्कूं हुन में केतिरा हासिलु कयूं आहिनि उहे हिते लिखंदासीं ऐं हिते असांजूं टोटल मार्क्स जेके हुयूं उहे लिखंदासीं। असां यूनिवर्सिटी में जेको हूंदो आहे सो GP सिस्टम हूंदो आहे, त हिते असां GP सिस्टम लिखंदासीं। एड एजुकेशन क्लिक कंदासीं त असांजी एजुकेशन जेका सक्सेसफुली एड थी वई। उन खां पोइ डिग्री पुछी रहियो आहे, हीअ असांजी अची वई आहे दोस्तो, हिते एड थी चुकी आहे। हिन खां सवाइ असां जेकॾहिं हिन में ॿियूं हेठियूं डिग्रियूं उहे मैट्रिक वग़ैरह सेट करणु चाहियूं त हिते प्लस निशान ते क्लिक करे उहे बि असां हिते एड करे सघूं था। पोइ उन खां पोइ आहे फील्ड ऑफ एक्सपीरियंस, एक्सपीरियंस तव्हांखे कहिड़ो आहे उहो असां हिते एड कंदासीं। जेको जेको असांखे एक्सपीरियंस हूंदो, सिलेक्ट फील्ड ऑफ एक्सपीरियंस, एक्सपीरियंस जो फील्ड जेका हूंदी उहा असां हिते कंदासीं। एजुकेशन डिपार्टमेंट में आहे, जंहिं बि डिपार्टमेंट तव्हांजी हूंदी उहो सभु हिते डिपार्टमेंट ॾिनल आहिनि, उन में तव्हां हिते फील्ड पंहिंजी एड कंदव। हिन खां पोइ एड फील्ड ऑफ एक्सपीरियंस ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ आहे दोस्तो जॉब वर्किंग एक्सपीरियंस, तव्हांखे नौकिरी जेका तव्हां कयूं आहिनि हुन जो जेको एक्सपीरियंस आहे उहो पाण हिते तव्हां एड कंदासीं। जॉब डेजिग्नेशन पोस्ट सभ खां पहिरियां हिते लिखंदासीं। ऑर्गेनाइजेशन, तव्हां किथे नौकिरी करे रहिया आहियो। उन खां पोइ डेट फ्रॉम, तव्हां कॾहिं खां नौकिरी कयो पिया। उन खां पोइ केसि ताईं तव्हांजी नौकिरी अञा ताईं हले पई या ख़तमु थी चुकी आहे त उहो लिखंदव टुडे, मतिलबु अञा ताईं तव्हांजी नौकिरी हले पई। उन खां पोइ जॉब डिटेल्स डिस्क्रिप्शन्स, तव्हां हिते उहो लिखंदव पंहिंजे बारे में, तव्हां जेके उते कमु करे रहिया आहियो
तव्हां जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे पंहिंजूं हिते लिखंदव। उन खां पोइ एड वर्किंग एक्सपीरियंस ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ दोस्तो पाण ते जेकॾहिं कोई ॿी नौकरी जो बि एक्सपीरियंस आहे त हिते प्लस ते क्लिक करे उहो बि। दोस्तो पाण जॾहिं जॉब वर्किंग एक्सपीरियंस एड कयोसीं उन खां पोइ ईंदासीं पाण स्किल जी तरफ़। तव्हां में जेके बि स्किल्स आहिनि उहे पंहिंजूं स्किल हिते एड कंदासीं। हिते स्किल टाइटल ॾेई रहियो आहे। उन खां पोइ हिते आहे स्किल लेवल। दोस्तों इतने पाण स्किल डिटेल्स में डिस्क्रिप्शन लिखंदासीं जेके जेके तव्हांजी स्किल हूंदियूं उन जे बारे में। या पोइ स्किल एड ते क्लिक कंदासीं त असांजी स्किल्स जेके हूंदियूं उहे एड थी वेंदियूं। उन खां पोइ असां पुछी रहिया आहे ट्रेनिंग एंड सर्टिफिकेट। तव्हां जेका ट्रेनिंग वग़ैरह या सर्टिफिकेट्स जेके तव्हां वटि आहिनि त उहे पंहिंजा हिते तव्हां एड कंदासीं। इंस्टीट्यूट नेम आहे। ड्यूरेशन में तव्हांजो जेको कोर्स हुयो उहो घणे टाइम जो हुयो? 3 मंथ्स। उन खां पोइ लैंग्वेजिस, तव्हां लैंग्वेजिस वग़ैरह जेके ॻाल्हायो था त उन जे बारे में लिखंदव। हिते तव्हां पंहिंजी लैंग्वेज ॾींदव। उन खां पोइ तव्हां हिते ॿी लैंग्वेज में एड करे सघो था। दोस्तो ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु मां 100% पंहिंजो जेको प्रोफाइल हुयो उहो कंप्लीट करे चुको आहियां। उन सॼी डेटा जेका मां हिते इंटर कई आहे। इन खां पोइ CV मैनेजर आहे, जॉब एप्लीकेशन्स आहिनि। पाण जॉब एप्लीकेशन्स ते था अचूं। जॉब एप्लीकेशन जी ॻाल्हि था कयूं त हिन वक़्तु मां का बि जॉब एप्लीकेशन जेका आहे न मोकिली आहे। ऐं पाण होम ते ईंदासीं त होम ते असांजे साम्हूं मौजूदु आहे जेका मेन स्क्रीन आहे कंप्यूटर जी। हिते जॉब्स वग़ैरह जे बारे में सॼी डिटेल हूंदी। ग्रेड वाइड तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि। PPS 9 जी हिकु जॉब आहे, PPS 7 जी हिकु जॉब आहे, PPS 5 जी हिकु जॉब आहे, PPS 8 जूं 3 जॉब्स आहिनि। मां कंहिं बि जॉब ते क्लिक करे तव्हांखे अप्लाई करण जो सॼो तरीक़ो सम्झायां थो त अप्लाई कीअं कबो। दोस्तो हीअ जॉब आहे, जॉब सॼी इंफॉर्मेशन हिते अची रही आहे तव्हांजे साम्हूं। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अंदरि जॉब आहे, फील्ड बि ॿुधाए पियो। इन खां पोइ असां अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। जॾहिं अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं त उनजी सॼी इंफॉर्मेशन असांजे साम्हूं अची वेंदी। चए थो सॉरी यू डू नॉट मीट द क्राइटेरिया। जेको जॉब जी क्राइटेरिया आई उन में मां हिन में मीट न पियो थियां। एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे ऐं फील्ड ऑफ एक्सपीरियंस जेका हिन फील्ड आहे उन में मां मीट न पियो थियां। बाक़ी मुंहिंजी CV कंप्लीटेशन मिनिमम जेका 180% रिक्वायरमेंट उहा बि ओके आहे। उन खां पोइ मैक्सिमम एज लिमिट जेका उहा मुंहिंजी ओके आहे।
जॾहिं तव्हां हिन ते ओके हूंदव त उन खां पोइ तव्हां हिते क्लिक करे ऐं अप्लाई करे सघो था। दोस्तों, उमेद थी कजे त असांजो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।